अस्सलाम वालेकुम। मां मुंशी मिठवर बाबाला। नेकी कंदड़नि खे अहिड़ी तरह बदिलो। पार्ट नंबर 9। ऐं बेशक आउं खेनि आज़माइण लाइ वटि कुझु तोहफ़ा मोकिले रही आहियां। पोइ ॾिसां थी त कासिद कहिड़ो जवाबु आणींदा। सुलेमान अलैहिस्सलाम बादशाह हूंदो त तोहफ़ा क़बूलु कंदो, नबी हूंदो त क़बूलु न कंदो। पोइ जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम वटि बिल्किस जो कासिद आयो, खेसि चयाईं त छा तव्हां मुंहिंजी माली मदद करियो था? पोइ जेका नबूअत ऐं सुल्तनत अलाह मूंखे ॾिनी आहे सा तव्हांखे ॾिनल हुकूमत खां वग़ैरह खां चङी आहे, बल्कि तव्हां पंहिंजनि तोहफ़नि सां पाण ख़ुशि थियो था। ऐं कासिद खे चयाईं त वटिन मोटी वञ, ज़रूरु वटिन अहिड़ो लश्कर आणींदासूं जंहिंजे मुक़ाबले में मजिज़ सघन आहे, ऐं ज़रूरु उतां खेनि ज़लील करे लोधे कढंदासूं। चयाईं त ऐं सरदार तव्हां मां केरु आहे जेको संदने मूं वटि मुसलमान थी अचण खां अॻु में मलका जो तख़्तु मूं वटि आणे, जेको 2 महीननि जे मुफ़ासिले ते आहे। जिन्ननि मां हिकिड़े ताक़तवर जिन चयो त अॻु उन खां जो पंहिंजी जाइ तां उथे ऐं उनखे तो वटि आणे पेश करियां, ऐं बेशक आउं ताक़तवर ईमानदार आहियां। जंहिं वटि किताब जो इल्मु हो, यानी सुलेमान अलैहिस्सलाम जो वज़ीर आसिफ बिन बरखिया, जेको इस्म एज़म ॼाणंदो हो, तंहिं चयो त आउं तुंहिंजे अखिछिंभ खां अॻु इहो तो वटि आणियां थो। पोइ इस्म एज़म पढ़ियो त अखिछिंभ में तख़्त ज़मीन हेठां निकिरी सुलेमान अलैहिस्सलाम वटि पहुतो। पोइ जॾहिं उनखे पाण वटि ॾिठाईं, चयाईं त हीउ मुंहिंजे रब जो फज़्लु आहे, जीअं मूंखे आज़माए त संदसि नेमत जो शुक्र करियां या कुफ़्र करियां थो। ऐं जेको शुक्र कंदो त पंहिंजे लाइ शुक्र कंदो, ऐं जंहिं शुक्र कयो पोइ बेशक मुंहिंजो रब बेनियाज़ करम कंदड़ आहे। सुलेमान अलैहिस्सलाम चयो त खेसि आज़माइण लाइ संदसि तख़्त खे मटायो ॾिसूं था उनखे सुञाणे थी त मुंहिंजो तख़्त आहे या अणॼाणनि मां थिए थी, छाकाणि त जिन्ननि उनखे मटाए छॾियो हो। पोइ जॾहिं बिल्किस आई त चयो वियो त छा हीउ तुंहिंजो ई तख़्त आहे? अकुल जे कमालियत सां चयाईं त ॼण त इहो ई आहे, यानी इनकार न कयाईं ऐं न इक़रार कयाईं। ऐं सुलेमान अलैहिस्सलाम जे तख़्त जे आणण खां अॻु तुंहिंजे नबूअत जे बारे में असांखे ॼाण ॾिनी वई हुई, ऐं असीं हिते अचण खां अॻु ई फर्माबरदार थी चुका हुआसीं, ऐं अलाह खां सवाइ जंहिंजी पूॼा कंदी हुई तंहिंखां सुलेमान अलैहिस्सलाम रोकियो।